औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼो कोई वीडियो पैगाम जेको आहे उहो मौलाना राशिद महमूद सूमरे साहिब जे लाइ जे इंतहाई ज़्यादा गैर इख़लाक़ी गैर शरई ऐं गैर सुन्नत सहाबा जेको अमल कयो आहे उन ते वीडियो पियो ऐं पैगाम ॾियणु चाहियां। मौलाना साहब खे त अर्ज़ु करिया त मौलाना साहब अवी त क़ुर पढ़ियल आहियो, अवी आलम सगोरा आहियो, अवी त मिंबर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते वेही चवंदा आहियो त हज़रत सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं मिंबर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको अव्हां जे जलसे खां कई गुना ज़्यादा मुक़दस मिंबर हो ऐं बयानु फ़रमाए रहिया जुमे जो, त उते सहाबी सगोरनि सवाल कयो त या उमर, हे जेको अव्हां जुबो पातो आहे इहो अव्हां जे हिसे में आयल जुबे खां वधीक नज़र अची रहियो आहे। असांखे हिन जो पहिरीं जवाबु ॾिए पोइ ख़ुतबो ॾिए। सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन गुस्सो न फ़रमायो ऐं साईं जिन गवाह पेश कयो त मुंहिंजा नबी जा सहाबी सगोरो अव्हांखे हक़ु आहे अवी मूंखां सवाल करे सघो था ऐं मुंहिंजे मथां फ़र्ज़ु आहे त आउं उन जो जवाबु ॾियां। हुननि फौरी तौर ते मौलवी साहब तोखां वधीक सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जा सिपाही सिरवे चयो आहे, हुन खां तोखां वधीक सचा ऐं ईमानदार हुआ ऐं अव्हां खां वधीक नेक ऐं सालिहा ऐं 22 लख मरबा मील जे मथां साईं जिन जी हुकूमत हली रही हुई। अव्हां जी त का हुकूमत बि कोन्हे, अव्हां जी रुॻो मौलवियुनि जे मदरसनि जी हुकूमत आहे। लिहाज़ा अव्हां एॾो बे एतमादी वारो रवैयो इख़्तियार कयो, एॾो गैर इख़लाक़ी रवैयो इख़्तियार कयो जंहिंजे लाइ असां सभिनी जिन जे चहिरनि ते सुनतूं रखियल आहिनि ऐं जेके दावा था कनि त बाबा असां दीन जो कमु बि साथ साथ करे रहिया आहियूं, उहे सभु शर्मिंदा थिया आहिनि। ऐं अपील थो करियां मौलाना साहब तव्हांखे त फौरी तौर ते सॼी सिंध खां माफ़ी वठि, तंहिंखां पोइ तूं इहे जुलूस कढ। हालांकि अमुन असांखे ज़रूरत न आहे, हिन टाइम ते मुआशी बुरान हली रहियो आहे। हिन टाइम ते अहम इशू जेको आहे मुआशी बुरान जी वजह अफ़गान आहे, जंहिंजे लाइ गवर्नमेंट रियासत पाकिस्तान असां सां गॾु हींअर आवाम सां गॾु बीठी आहे ऐं उहा हर मुमकिन रियासत कोशिशि करे रही आहे त कंहिं न कंहिं तरीक़े सां माण्हू मुआशी बुरान मां निकिरनि। अव्हां उन खे छॾे अमुन जे तरफ़ निकिता आहियो, असीं अव्हां खे अपील था करियूं त अव्हां अमुन खे छॾे अवी मुआशी बुरान जी तरफ़ अचो ताकी हीउ जेको अहम मसइलो आहे अफ़गान खे कढिजे। पर जेकॾहिं अव्हां जो अफ़गाननि सां वेझराइप आहे ऐं तालुकदारी आहे, अव्हां जे मदरसे में अफ़गान पढ़ंदा हूंदा, अव्हां जे मदरसनि में अफ़गाननि खे पनाह ॾिनी हुई हूंदी, असांखे इन जो इतराज़ न आहे। पाणे रियासत पाकिस्तान इंशाअल्लाह ताला लज़ीज़ हुनखे ॿाहिरि कढंदी। पर अव्हां फौरी तौर ते सिंध जे बचे खां माफ़ी वठो, न त यादि रखिजो कराची ताईं पुॼण ताईं अव्हां खां एतिरा सवाल जी बूछार थींदी त असीं सभु जुलूसनि जी शिकिल में साम्हूं बीह ऐं अव्हां जे जुलूस खे रोकींदासीं त असांजे जेसीं ताईं अव्हां असांखे सवालनि जा जवाब न ॾींदा तेसि ताईं असीं अव्हां खे अॻियां कोन छॾींदासीं। भले तुंहिंजा मुला लठोड़ बीहनि साम्हूं, भले तुंहिंजा इहे तालिब पिनारा जेके पिननि ते मदरसा हलाए ऐं चंदनि ऐं ख़ैरातनि ते तो पालिया आहिनि थुला थंबड़ा, उहे भले असां सां मुक़ाबिलो कनि। बसि असीं तोखां सवाल कंदासीं, सिंध सॼी सवाल थी करे त असांखे जेके जेके शयूं ज़हन में आहिनि असीं तोखां पुछण जो हक़ था रखूं ऐं अव्हां जे मथां फ़र्ज़ु आहे त अवी असांखे उन जो जवाबु ॾींदा। महिरबानी इंशाअल्लाह। ऐं उमेद थो रखां त तव्हां अल्लाह जे दर ते हुज़ूर ते तौबा कंदा। अव्हां हुनखे ज़मीन ते ज़बरदस्ती विहारियो, जबरन विहारियो आहे जेको हिरासा में शुमार थो थिए ऐं गैर इख़लाक़ी हरकत आहे। अव्हां 40 माण्हू जमा करे ऐं माण्हुनि खे बि डेॼारे ऐं हुकुम था जारी करियो त आउं हुकुम थो ॾियां त हेॾा ॿाहिरि की तूं केरु थींदो हुकुम ॾियण वारो? मौलाना साहब तूं वञी मदरसनि में हुकुम ॾे, तूं जलसनि में हुकुम ॾियण जो हक़ नथो रखीं। जलसनि में तूं पंहिंजो रुॻो बयानु कर, न की तूं असांखे हुकुम जारी कर। ऐं उमेद थो रखां त अल्लाह जे हुज़ूर में तौबा ऐं सिंधियुनि खां माफ़ी वठी ऐं पंहिंजी जान छॾाईंदे। महिरबानी।